लहरकी वेझो रेल हादसे में फोत थी वियल मुसाफ़िरनि जो अंग वधी 51 थी वियो। 100 खां वधीक ज़ख़्मियुनि खे मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में दाख़िल करायो वियो। रेती वेझो ॿिनि ट्रेनुनि विच में ख़ौफ़नाक टक्कर जे नतीजे में 51 मुसाफ़िर फोत ऐं 100 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। कराची खां सरगोधा वेंदड़ मिलत एक्सप्रेस जूं बोगियूं पटड़ी तां लही वयूं, जंहिं दौरान पंजाब खां कराची ईंदड़ सर सैयद एक्सप्रेस मिलत ट्रेन जे किरियल बोगियुनि सां टकराइजी वई। हादसे जे नतीजे में औरतुनि ऐं ॿारनि समेत 51 मुसाफ़िर फोत थी विया। 100 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। फोतियुनि जा लाश ज़ख़्मियुनि खे मीरपुर माथिल्लो रहीम यार ख़ान घोटकी ऐं सखर इस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। सखर ऐं घोटकी ज़िलनि जे इस्पतालुनि में इमरजेंसी लागू कई वई। हादसे खां पोइ पाक फ़ौज ऐं रेंजर्स जा जवान बि इमदादी कार्रवाइयुनि में मसरूफ़ थी विया। हैवी मशीनरी ज़रिए बोगियुनि जे मलबे खे हटायो पियो वञे, जॾहिं त पाक फ़ौज जे हेलीकॉप्टरनि ज़रिए ज़ख़्मियुनि खे मुख़्तलिफ़ इस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। रेल हादसे बाद रेलवे जे ॿिन्ही ट्रैकनि ते रेलगाॾियुनि जी अच वञ बंदि थी वई। ट्रेनुनि खे मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते रोकियो वियो। वाक़े वारे हंधि क़यामत सुगरा जा मंज़र ॾिसण वटां हुया। मुतासिर मुसाफ़िर पंहिंजे प्यारनि खे ॻोल्हींदा रहिया। इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाइण तहत मुसाफ़िरनि खे बोगियुनि मां कढी इस्पतालुनि ॾांहुं पहुचायो।